नाज़रीन, घोसपुर में बरसात का पोइ मौसम खुशगवार थी वही। शहरुनि पार्क ऐं स्विमिंग पूल जो रुख इख्तियार कयो आहे। इन हवाले सां वधीक वीडियो लिंक ते मौजूद आहे। घोसपुर मां SS न्यूज़ जो डिस्ट्रिक्ट रिपोर्टर ज़हूर ओगाही आगाह कजो त बरसात ऐं उन खां पोइ जी छा सूरत हाल आहे। जी जी बिल्कुलु, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त घोसपुर में बारिश खां पोइ जेकी मौसम आहे उहा ख़ुशगवार थी वई आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 24 कलाकनि मां बिजली जी जेकी लोड शेडिंग आहे उहा कम से कम जेकी आहे उहा 20 कलाक रहे थी, जंहिंजे करे हितां जा जेके रहवासी आहिनि ऐं घोसपुर जा जेके शहरी आहिनि उहे अॼु मौसम हिकिड़ी बहितरीनु हुजण जे करे उन्हनि स्विमिंग पूल जो रुख कयो आहे। असां सां हिते शहरी मौजूदु आहिनि, अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उहे अॼु मौसम खे कीअं था इंजॉय कनि। पार्क में आया आहियूं ऐं मौसम इंतिहाई ख़ुशगवार थी वई आहे ऐं पाण बि इंजॉय कयूं था, दोस्तनि खे बि इंजॉय करायूं था। ज़िले इंतिज़ामिया खां हिकिड़ो ॿियो बि असां मुतालबो कयूं पिया त जेकी 3 ॾींहं मुसलसल ॿुधायो वियो आहे त बरसाति थींदी सिंध अंदरि, जेको आहे त उन हवाले सां कुझु इक़दामात वठनि। 3 ॾींहं मोकमा मौसमियात जे तरफ़ां जेको 3 ॾींहं बारिश ॿुधाई वई आहे। 3 ॾींहंनि में ज़िले इंतिज़ामिया को बि उपा न आहे वरितो। जेके असांजा दही इलाइक़ा आहिनि, जेके कचे वारा इलाइक़ा आहिनि, ज़्यादा मुतासिर थींदा। ग़रीब तबिको त ज़्यादा रहे थो, छो त उहो ग़रीब तबिके खे हूंदो बि वसाल एतिरा न आहे जेको पंहिंजी छिति ढके सघे। हुकूमत खे गुज़ारिश आहे, इंतिज़ामिया खे गुज़ारिश आहे, को न को ग़रीबनि जे लाइ, मिसकिननि जे लाइ उपा वरिता वञनि। जीअं त तव्हां ॾिसो पिया, सुबुह सवेरे खां केॾो जेको आहे सो सिजु तेज़ हुयो, एॾी गर्मी हुई। उन गर्मी खे मारण लाइ जेको आहे सो असीं हिते मुख़्तलिफ़ स्विमिंग पूलनि जो रुख कयो आहे। सभु दोस्त असीं जेको आहे सो गॾिजी हिते गैदरिंग कई आहे। हिते ॾाढो इंजॉय कयूं पिया। पाणी जो बिजली जो तव्हां पाण जेको आहे सो हाल ॾिसो था, 24 कलाकनि मां दड़ी फीडर हुजे या घोसपुर फीडर हुजे, 24 कलाकनि मां जिते 4 कलाक बि बिजली कोन था हलाइनि। मौसम तमामु बारिश खां पोइ ख़ुशगवार थी वई आहे, छो जो गर्मी हबस बारिश विच में थी, उन खां पोइ जेका हबस जेको आहे सो थियो न, उन जे करे वॾी गर्मी हुई। अॼु अल्लाह ताला महिरबानी कई आहे, जेका सो मौसम बारिश जे करे तमामु मौसम ख़ुशगवार थियो आहे। असां निणनि सां गॾु जेका सो मौसम खे इंजॉय कयूं था ऐं दोस्तनि सां गॾु माशाल्लाह मौसम बहितरीनु आहे। वक़्तु बरसाति जेको मौसम आहे ॾाढो प्यारो मौसम आहे। अॻे छो गर्मी हूंदी हुई, पर हाणे बरसातिनि जे करे जेको मौसम आहे उहो ॾाढो ख़ुशगवार थी वियो आहे। ऐं अधु कलाकु तक़रीबन थियो आहे जेको बारिश जो रिमझिम जेको हले थो। मौसम इंजॉय करण लाइ असां दोस्तनि सां गॾु हिते पार्क ते आया आहियूं। काफ़ी दोस्त बि असां सां गॾु आहिनि, नंढड़ा ॿार बि आहिनि पार्क में। काफ़ी दोस्त जेके आहिनि उहे इंजॉय करे रहिया आहिनि। जी, तव्हां हिते मौजूदु घोसपुर शहर वासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु आहे त 24 घंटनि मां बिजली जी जेकी लोड शेडिंग आहे उहा 20 घंटा रहे थी, जंहिंजे करे हितां जा जेके शहरी आहिनि उहे परेशानियुनि में मुब्तला आहिनि। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मौसमियात खाते पारां इहो बि ॿुधायो वियो आहे त 3 ॾींहं बरसाति जेकी आहे उहा जारी रहंदी, जंहिंजे करे शहरनि जो इहो बि चवणु आहे त असां हुकूमत खां मुतालबो कयूं था त बरसाति जेकी ॿुधाई वई आहे उन जे निकाली जो जेको आहे त सिस्टम करे, जेके हितां जा जेके शहरी आहिनि उन्हनि जी इन परेशानी मां जान छॾाई वञे। कैमरामैन टीम सां गॾु ज़हूर ओगाही, SS न्यूज़ घोसपुर।